नालू त सखर में कारूंज जी कटाई बाबति केस आईनी अदालत में हलाइण ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त 27 तरमीम खे नथा मञूं, उन लाइ कारूंज जो केस वफ़ाक़ी आईनी अदालत में न हलायो वञे। वकील अॻवाणनि जो चवणु हो त सिंध सरकार कारूंजर बाबति वफ़ाक़ी आईनी अदालत मां केस वापसि वठे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सखर में कारूंजर जी कटाई बाबति केस आईनी अदालत में हलाइण ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त 27 तरमीम खे नथा मञूं, उन लाइ कारूंजर जो केस वफ़ाक़ी आईनी अदालत में न हलायो वञे। वकील अॻवाणनि जो चवणु हो त सिंध सरकार कारूंजर बाबति वफ़ाक़ी आईनी अदालत मां केस वापसि वठे। अहम ख़बर खां वाक़ई आगाह करे रहिया आहियूं त सखर में कारूंज जी कटाई बाबति केस आईनी अदालत में हलाइण ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त 27 तरमीम खे नथा मञूं, उन लाइ कारूंज जो केस वफ़ाक़ी आईनी अदालत में न हलायो वञे। वकील अॻवाणनि जो चवणु हो त सिंध सरकार कारूंजर बाबति वफ़ाक़ी आईनी अदालत मां केस वापसि वठे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं सखर में कारूंज जी कटाई बाबति केस आईनी अदालत में हलाइण ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे। सखर में कारूंज जी कटाई बाबति केस आईनी अदालत में हलाइण ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त 27 तरमीम खे नथा मञूं, उन लाइ कारूंज जो केस वफ़ाक़ी आईनी अदालत में न हलायो वञे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सखर में कारूंज जी कटाई बाबति केस आईनी अदालत में हलाइण ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त 27 तरमीम खे नथा मञूं, उन लाइ कारूंज जो केस वफ़ाक़ी आईनी अदालत में न हलायो वञे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे सखर खां सिंध टीवी रिपोर्टर मोरड़ उमर। जी मोरड़ उमर, कार्रवाई जो अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे, वधीक तफ़सीलनि वारा आगाह कजो। जी बिल्कुलु, सिंध हाई कोर्ट सखर बार ऐं डिस्ट्रिक्ट बार जे तरफ़ां कारूंजर जो केस जेको आहे वफ़ाक़ी आईनी अदालतुनि में हलाइण जे ख़िलाफ़ अदालती कार्रवाइनि जो मुकमल तौर ते बाइकाट कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट बार जे तरफ़ां सिंध हाई कोर्ट जे ॿाहिरां जेको आहिनि कुर्सियूं रखी करे वकील जेके आहिनि एहतिजाजनि तौर वेही रहिया, जेके माण्हू केसनि जे सिलसिले में आयल आहे उन्हनि खे अंदरि न छॾियो वियो। अहिड़े तरीक़े सां डिस्ट्रिक्ट बार जे तरफ़ां बि सेशन कोर्ट ऐं जेके मातहत अदालतूं आहिनि उन्हनि में बि मुकमल तौर ते बाइकाट कयो वियो ऐं अदालती कार्रवाई जो। ऐं डिस्ट्रिक्ट बार खां हींअर सखर प्रेस क्लब ताईं वकील बिरादरीअ जे तरफ़ां रैली कढी वई आहे। वकील जो चवणु आहे त कारूंजर जे हवाले सां सिंध हाई कोर्ट जे तरफ़ां उन जे हक़ में फ़ैसिलो ॾेई चुकी आहे, पर जेको आहे सिंध सरकार जे तरफ़ां उन फ़ैसिले जे ख़िलाफ़ अपील दाख़िल कई वई ऐं उहा अपील जेका आहे वफ़ाक़ी आईनी अदालत में जेको आहे उनजो केस हलायो पियो वञे। वकील जे तरफ़ां इहो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे त आईनी अदालत में केस जेको मुंतक़िल कयो वियो आहे कारूंजर जे हवाले सां, अॻु में ई उते जेको आहे अदालती फ़ैसिलो लिखियलु आहे। जिन धुरियुनि चाहिनि थियूं त इहो कारूंजर जो मामिलो जेको आहे सिंध जेको क़ौमी विरसो आहे उन खां हथ चुरांद कजे त हू न आईनी अदालत खे नथा मञनि। 27 आईनी तरमीम खे पहिरियां ई रद्द करे चुका आहिनि। उन जे तरफ़ां इहो मुतालबो कयो वियो आहे त सिंध सरकार फौरी तौर ते जेका अपील आहे वफ़ाक़ी आईनी अदालत में उहो केस हले पियो उहा फौरी तौर ते वापसि वठे, न त हू बबलो वारी जेका तहरीक हुई उन खां बि वधीक असराइती तहरीक कारूंजर जे हवाले सां हुकूमत खे फ़ैसिलो या अपील वापसि वठण जे हवाले सां तहरीक हलाई था। जी ठीकु आहे मोरड़ उमर, तफ़सील